Alhamdulillah. Alhamdulillah nahmaduhu wa nasta'inuhu wa nastaghfiruhu. Subhanallah. Wa nu'minu bihi wa natawakkalu alayhi wa na'udzu billahi min شرور أنفسنا سبحان الله ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. سبحان الله. مرد مجاهد. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وأزواجه وأبنائه وبناته وبارك وسلم وبارك وسلم تسليما كثيرا. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الله. قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى. صدق الله مولانا العظيم. मैं हूँ सगे आस्तां रिसालत मआब का, इब्ने कुहाफा का और इब्ने खताब का, उस्मान का, अली का, हसन और हुसैन का और खाजगान नक्शबंद आली जनाब का, जो दहकती आग के शोलों पे सोया वो हुसैन, जिसने अपने खून से आलम को धोया वो हुसैन, जो जवां बेटे की मैयत पर न रोया वो हुसैन,
जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। आए बुलबुलानी गुंजे गुलजार अहमदी। सल्लु अला मुहम्मद वाले मुहम्मदी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। माशाअल्लाह घणी जमात आवाज कढंदो तो मुल्क के वजाए वठंदो पर धराई था कयो वॾे आवाज सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहतरमुल मकाम इज्जत एहतराम जे काबिल उलमाए किराम, उफाज इज़ाम प्यारा मुसलमान सुन्नी भाइरों, अल्लाह जल मजदुल करीम जे फज़ल मेहरबानी सां जो की इन रात में असाई तवां अल्लाह जे घर में वेही अल्लाह जे जिक्र ऐं संदन प्यार जी याद में गॾु थियाऊं। उस्तादुल उलमा मुजाहिद दीन व मिल्लत हजरत अल्लामा मौलाना साईं डॉक्टर बिना दामत बरकातुल आलिया जन इन फकीर के इन प्रोग्राम में अचण जो हुकुम ॾिनो। संदुन जे हुकुम जे मथां तामील कंदे हाज़िर थियो आहियां। अल्लाह ताला मुझी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल करे। आमीन आमीन। ऐं जन दोस्तन साईं सां या हिन प्रोग्राम करण में कोशिश वरती, अल्लाह साईं उन्हनि जे रिज़्क़नि में, रोज़न में, बच्चन में, मालन में, उम्र औलाद इज्जत में बरकतूं अता फरमाए। कुरान करीम मां जेका मशहूर ऐं मरूफ़ आयत पढ़ियमि उनमें अल्लाह ताला फरमायो त कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सुभान अल्लाह। मुझे हबीब वा इरशाद फरमायो तम्मा तहा खा इन नबूवत जी जिम्मेदारी जेका अल्लाह मुखे ॾिनी दीन जी ख़िदमत अवां गुमराहन में शिरक ऐं दलालत में फाथल हुआ अवां खे शिरक ऐं दलालत गुमराही खां मां कढियो। इन शिरक ऐं गुमराही खां कढण जे इल्ज़ में ऐं नबूवत जे पैगाम पहुचाइण जे इल्ज़ में तव्हां खां मां कुझु बि नथो घुरां मगर क़राबत वारनि जी मुहबत। उन सां तव्हां मवदत रखो, उन्हनि सां प्यार रखो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बबरकात जॾहिं इहा आयत सहाबनि जी साम्हूं पढ़ी त सहाबनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कोई कहिड़ा माण्हू आहिनि जिन जी मुहबत असांजे मथां लाज़िम आहे। साईं फरमायो त अलीयुन व फातिमतु व इब्नाहुमा, हिकिड़ो अलीयुन मुर्तज़ा, ॿियो ख़ातून जन्नत ऐं ॿिया उन जा ॿई शहज़ादा इमाम हसन ऐं सुहिणो हुसैन। अब तव्हां सुनण जो अक़ीदो छा आहे त अहल बैत में? हा आहे, बिल्कुलु आहे। कुछ वक्त पहिरियां
एकड़े देवबंदी मौलवी साहब चैलेंज कई हुई बाबा मां लख रुपया इनाम ॾींदुसि उन माण्हूअ खे जेको मूंखे साबित करे ॾे त हज़रत अली साईं इमाम हसन हुसैन अहल बैत आहिनि मां लख रुपयो ॾींदुसि। अॼु त तव्हां ॾिसो त के माण्हू अहल बैत जी मोहब्बत जी आड़ वठी करे नबी करीम जे साहबनि खे गॾु पिया ॻाल्हाइनि ऐं जरीअ बणिजी चुका आहिनि उन्हनि खे ज़रूरत अची चुकी आहे ऐं हो सम्झंदा त बसि हाणे ॿ टे मिंट हे असांजा सुन्नी जुलूस कढंदा या वरी नारा हणी हलिया वेंदा असां पंहिंजी साॻी मौज मस्ती में रहंदासीं। इन्हनि खां तव्हां पुछो ऐं जेकॾहिं मुंहिंजो ही ख़िताब ए ॿुधनि था त उन्हनि बदबख्तनि सां ही ख़िताब आहे त जॾहिं इमाम हसन ऐं हुसैन खे असांजे सिंध जे अंदरि हिकिड़े बदबख्त मौलवीअ लखनि रुपयनि जा चैलेंज ॾेई ऐलान पे कया त इमाम हसन हुसैन अहल बैत कोन्हे उन वक़्त में तव्हां जेके अहल बैत जे मोहब्बत जी दावा था कयो काॾे मरी विया हो तव्हां मैदान ते छो न पिया अचो हाणे त तव्हीं अहल बैत जी मोहब्बत जी आड़ वठी करे नबी करीम जे सहाबनि ते भौंको था उन वक़्त में तव्हांजी ग़ैरत ऐं ईमान काॾे हली वियो उन वक़्त में तव्हांजे मथे ते जूं नथी चुड़ी पर तोखे होश ई कोन्हे को शराब में तूं दुता भंग ऐं चर्च जे नशे में तूं महवा तोखे न अल्लाह जी ख़बर आहे न मिठे मुस्तफ़ा जे फरमान जो पतो आहे तो ॼाणे ई कान्हे का बसि तोखे जेका ब्रेन वॉश चइबो आहे न अंधी ऐं जंड वारो कमु आहे जेका पट्टी पढ़ाई वई आहे उन पट्टीअ ते हलंदे रसूलुल्लाह जे सहाबनि ते तूं भौंके थो। ख़्वाजा ग़ुलाम फरीद जो शेर मूं तमीद में पढ़ियो दिलि थी चए तव्हांखे ॿुधायां ख़्वाजा साहिब चए थो मूंखे ॿुधो त मां केरु आहियां फरमाइनि था मैं हूं सगे आस्ता रिसालत माब का मां नबी करीम जे आस्ताने जो हिकिड़ो कुतो आहे दर जो हिकिड़ो पेनू आहे जाॻजा सुन्नी तुंहिंजी निंड त माण्हुनि खे सुजाॻ करायो आहे उन्हनि खे ख़बर आहे त ॿ टे मिंट नारा हणी वरी सुधा पिया हूंदा ॿ टे मिंट असीं रुॻी पंहिंजनि पेरनि पटण में हिक ॿिए जे पेरनि हिक ॿिए जे ॾारनि पटण में पूरा ख़्वाजा ग़ुलाम फरीद तुंहिंजी त मां केरु आहियां मैं हूं सगे आस्ता रिसालत माब का साईं चयो मां नबी करीम जे दर जे कुतो आहियां। अच्छा साईं ॿियो छा आहियो कंहिंजा ग़ुलाम आहियो जे तो इब्ने कुहाफा हज़रत अबू बकर इब्ने कुहाफा का और इब्ने खत्ताब का उमर बिन खत्ताब जो मां ग़ुलाम उमर बिन खत्ताब जो मां कुतो उमर बिन इहो तशबीह जी बि आहे को माण्हू हक़ीक़त में कुतो कोन थी वेंदो पर कुते जे अंदरि अहिड़ियूं वस्तुनि जो में वफ़ादारी हूंदी आहे मैं हूं सगे आस्ता रिसालत माब का इब्ने कुहाफा का और इब्ने खत्ताब का के जो उस्मान का दादू वाला नहीं रख जा उस्मान का अली का हसन का हुसैन का और खाजगाने चिश्ते आली जनाब का वही ये नक्शबंदियां ही दही चलिया उस्मान का अली का हुसैन और हसन और हुसैन का और खाजगाने नक्शबंद आली जनाब का हुजूर जी साहब खां वधीक सिखे पाकिस्तान जी फौजा न भाई पाकिस्तान जी तव्हांजे दादू में केर वेही फौज जे नाले ते दबा टे चार फौजी सुठा ॿिया सभई गद्दार आहिनि एजेंसियूं तहरुक में अची
मार्शल कोर्ट जे तहत अब इनके फांसी ॾियो बागी आहे इनके लटकायो अच्छा छो लटकायो अब असांजे पाकिस्तान जी फौज जे खिलाफ तो ॻाल्हाए ऐं असीं बि चऊं था त खिलाफ न ॻाल्हाए केर बि न ॻाल्हाए छो त नबी करीम जे ग़ुलामनि जूं ख़िदमतूं आहिनि जेके सरहदुनि ते वेही करे असांजे मुल्क जी हिफ़ाज़त था कनि उन्हनि जी तहज़ीम था कयूं पर जेकर ही को बदबख्त इंडिया जो एजेंट राह जो एजेंट अची करे पाकिस्तान जे फौज जे नाले चवे त भाई गद्दार आहे त पाकिस्तानी हुकूमत तहरुक में ईंदी कान ईंदी कोर्शल मार्शल कोर्ट वाला छा चवंदा अब इनके वदुस फाई जो ऑर्डर कानून पढ़ो जेको फौज जे खिलाफ ॻाल्हाए ऐं टिन चइनि फौजन खे जेको फौजी समझे ऐं ॿियनि खे गद्दार समझे उन जी सज़ा मौत आहे त जेके रसूलुल्लाह जा फौजी जिन जे बारे में रब तुझे इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा टोलन जा टोला ईंदा फौजुन जूं फौजूं ईंदियूं मां बि चवां थो कानून बि चए थो हिकु सुन्नी बच्चो ॿार चवे थो ये पाकिस्तान जी फौज जो मुखालिफ गद्दार इस पाकिस्तान खां फरार ये मदीने जे मीर जे सहाबन जे फौज जो दुश्मन बि इस्लाम जो गद्दार आहे इस्लाम खां फरार इस्लाम में न आहे वो इन्हनि जे वेझो त वञण छा पर दूर तनी का लड ए जी नाहे मुहड़ मलीर दे पखातर पापिल खा परे पराहा अड छागतनी जी छड जेके थमारो भार चर सल्लल्लाहु अलैहि गया सुस्ती कमेद इतने ही रह जी वे कुछ कोन थींदी वॾे आवाज़ पंहिंजे साईं खे यादि कर नज़र कंदी त बेड़ा पार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह अली से अहल बैत में इमाम हसन अहल बैत में हजरत हुसैन अहल बैत में और जी जलमा खातून जन्नत अहल बैत में ओ बदबख्तो ओ नबी करीम जे सहाबन ते फूंकू करण वारा ओ मुझे मोहम्मद जे यारन के घटवद गालाण वारा काडे तुझी खैरत मरी वई हुई किथे लिखो कोई वांगुर अगर बिल में वेठो हुए मैदान ते छो न आए जद अहल बैत जे शान जो दिफा जो वक्त आयो उन वक्त में बे ॿिया केर मैदान ते न आया हे नबी करीम जा गुलाम अहले सुन्नत व जमात वारा ये खत्म नबूवत जे नेमत मैदान ते अची मैदान मल्हायूं ते नबी जे अहल बैत जे नेमत मैदान ते अची मैदान मल्हाई ॾेखारियाऊं आशिक आही त कन खोले बुध शान हबीब जे बचेड़न जो घणी तकलीफ़ असां कोन कबी सघंदा माशाअल्लाह होशियार हो पर मिड़ई त जी कुछ चिण के जागाए जे ही फकीर पजे रसूलुल्लाह जी मुलाज़मत ऐं नौकरी करण जे लाइ अचे तव्हां खे अची अर्ज़ थो करे जे आशिक आई त कन खोले बुध शान हबीब जे बचेड़न जो जे आरिफ थियण घुरी त पोइ रखो इरफान हबीब जे बचेड़न जो
अंग्रेजन जा बना ए दिन तो के को पढ़ाए तो तू नथी तोली ईरान जे एड ते हली तू करे नबी करीम जे साहब ते तो बटो गाले न कर ये पार गुनाह हमें खरक न कर असहाब आल में फरक न कर ओ गड वा गड जाग जा रहता ही फरमान हबीब बजे बच्चे जो अज लज न कर अज जागी जागी तू दादू वारो तो मशहूरी सुनने में ये आशिक आही त कन खोले खुद शान हबीब बजे बच्चे जो बात खोल खबर पई तो मूली के जोर था लगाई ये आशिक आही त कन खोले खुद शान हबीब बजे बच्चे जो ये आरिफ थियण खुली दब रखो इरफान हबीब बजे बच्चे ये पार गुनाह हमें गरक न कर असहाब आलम फरक न कर अरे हो गड वा गड रहदा ही फरमान हबीब बजे बच्चे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ाए जा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मशहूर रिवायत अज उन जो जिक्र कयूं जेको नबी जे कुलन जो स्वारा अहले सुन्नत जे दिल जो ठारा जेको शहीदन जो सरदारा जेको दादू वर जो गमखारा जेको हुसैन महदारा और हुसैन जी अजा विलादत दई कचिया हजरत बीबी उम्मुल फضل जेका नबी करीम जी चाचिया ख्वाब थी दिसे अच्छा ख्वाब जी इस्लाम में हिस्सा नबी करीम फरमाइन था रुयल अंबिया वहयुन नबियन जा ख्वाब वही है कुरान करीम के मुताला कयो इज़ क़ाल यूसुफ ले अबी या अबती इन्नी रअयतु अहद अशर कौकबन वश्शम्स वल्कमर रअयतुहुम ली साजिदीन बाबा ख्वाब पियो ॾिसा सिज चंद्र यार तारा मुखे झुकी सलाम पिया था कन अल्लाह जो नबी जे तो अब्बा यूसुफ ला तक़ुस रुयाक अला इखवतिक फयकीदू लक कैदन इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन भार के लोग गाय जा जो तो हसद बुरी शिया भा के भा खजार थे तू मिट की मिट संसार थे तू पर इंसान थी पवी मौलवी के मौलवी साथे पीर के पीर साथे फकीर के फकीर साथे फितरी तकाजा वा चीथो वले छण त न खपे छो त जे किस्मत में जेको रब लिखंदो आ अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए नहनु कसमना मईशतहुम असार जे रोजगार के इज्जत के जे मौलवी के जे खतीब के जे पीर के जे फकीर के जे आलम के जे मुफ्ती के जे
जेका इज्जत नसीब में हुंदी वा असा दे छड़ीदासी जो त इज्जत तुझे मुझे हथ में काने का अल्लाह ताला कुरान करीम में भी जगह दे शात फरमाए उलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइस्सु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। इज्जत जो मालिक अल्लाह वा यूसुफ साईं के बाबू प्यूचे बाबा ख्वाब भाइरन खे न ॿुधाइजा रिथो ॾिसींदा अल्लाह ताला जे नबी जो ख्वाब सचो थियो बादशाही मिली आ भाइर सजदे में झुकिया रब जो कुरान तो चवे हाला तवील रुया ए मुझो ख्वाब जेको मां ॾिठो हो उन जी तवील आहे मालूम थियो त अल्लाह जे नबियन जा ख्वाब सच्चा हूंदा आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अरे हे शेर ता मुसा पढ़ाए ते देसी थकलम ताजी फकीर वाली जज्बात सा के टेक जारो विची अल्लाह खुश करी फकीर नबियों के बाद जो सबसे बेहतर मौलाना सिद्दीक़ अकबर जी पढ़ाए सुभान अल्लाह सही तस्वीर को तेज वाला तो कुछ चुरन ही तो तस्वीर के फेरा तो जमायत अहले सुन्नत कुछ सुजाग थी निंडर ने हुंदा तो बोटा जागी करे असा के हिते अक्सरियत असा जी हे वरी मोतबर थी नबी करीम जे साहब के गालाई परमाता दादू वार के सच्ची शाबाश तो जा जो ता जी उलमा मशाइख मैदान ते हर वक्त निकरी अची करे जॾहिं बि नबी करीम जे सहाबन जी ॻाल्हि थी नबी करीम जे ग़ुलामन जी ॻाल्हि थी हमेशा हक़ीक़त सिंध पूरी जे अंदर ए तरह जे दादू जा आलम खुशकिस्मत ऐं खुश नसीब आहिनि खणी इहे चइजे त हिन जे मथां गुंबद ख़दरा वारे जी नज़र आहे जेके हमेशा मैदान ते अची करे चवंदा आहिनि त जेसी ते श्रीअ में साह आहे तेसी ते नबी जे मुनकिरन खे मैदान ते अचणु न ॾींदासीं। नबियों के बाद जो सबसे बेहतर मौलाना सिद्दीक़ अकबर सुभान नबियों के बाद जो सबसे बेहतर मौलाना सिद्दीक़ अकबर शाम मुल्क में जो ख्वाब ॾिठाई आसमान का सिज चंद्र हजरत अबू बकर जी झोली में लही आया है सिज चंद्र जो लही आया हथ पियो सिज चंद्र रखे हणे निंड मां जो थियो ये तो एकड़ी ईसाई राहब वट वियो आया ए मुखाबर तो सिज चंद्र मुझे झोली में लही आया है ओ ईसाई मुड़ी ने हारे चे पियो किथा जो आई बाजू मक्के जो आया केड़े कबीले में आई बनु हाशिम आया किथे रंगो आई शाम में वसे मक्के में रहंदो आया शाम मुल्क में तिजारत जे सिलसिले में आयो आया भला तोखे हिकड़ी ॻाल्हि ॿुधाया मुझे वाले ज़ाहिर न कजा अन करीब मिठे मोहम्मद नबी आखिर ज़मान जेको बनु हाशिम में आहे नबुवत जो ऐलान फरमाईंदो अबू बकर सिद्दीक़ तू उहो जान जेको मिठे मोहम्मद के पंहिंजे झोलीअ में सुम्हारी दे मुंहिंजो मोहम्मद झोलीअ में सुम्हंदो इं लगंदो जड़ अल्लाह जे आसमान का सिज चंद्र लही तुझे झोलीअ में आराम करे रहा है। साईं जो अच्छा से हासे पर मूं ईमान उन ते आंदो आ गरीब है मूंखे ताक़त कान्हे जो इज़हार करे सघां। नबी करीम ऐलान कयो सुरे अबू बकर के दावत ॾिनो तूं बच अर्ज़ कई साईं मूंखे को मौजूज़ो त ॾेखार कीअं तोखे मञा त तूं नबी आहीं पर शाम में जेको ख्वाब ॾिठो इहो मुंहिंजो मौजूज़ो इहो मुंहिंजो मौजूज़ो आहे जेको शाम में ख्वाब लधी ईसाई राहब तोखे ॿुधायो। अरे ख़ुदा जो कसम खणी थो चवां अॼु जेकॾहिं को मवालो को नशाई को
को भंग करण वारो भंगी रसूलुल्लाह जी सहाबन के घट वध ॻाल्हाईंदो कहिड़ो फर्क़ु पवंदो। हिननि जो शान ख़ुदि अल्लाह बयान कयो, हिननि जो शान ख़ुदि रसूलुल्लाह बयान कयो, हिननि जो शान ख़ुदि अलीउल मुर्तज़ा ऐं इमाम हसन हुसैन बयान कयो आहे। ऐं मुंहिंजा साईं इमाम हसन हुसैन सां ऐं हज़रत अलीउल मुर्तज़ा सां नबी करीम जी सभिनी सहाबनि जी मुहबत ऐं प्यार असांजो अक़ीदो आहे। चई 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 बयान करे करे क़ुरान थो चए, क़ुरान जो मुनकिर आहे, क़ुरान थो चए, हदीस थी चए, अञा तुंहिंजे ठोड़ में ॻाल्हि ठिरके नथी त तोखे छा कजे। अल्लाह ताला तोखे हिदायत नसीब करे। दुरूद शरीफ पढ़ो त मां इहा रिवायत बयान करे चंद मनाक़िब ऐं फ़ज़ाइल ॿुधाए इजाज़त वठां। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तसव्वुर सां पढ़ छो त जो उनके जिक्र की महफिल सजाए बैठे हैं, वो अपने दिलों को मदीना बनाए बैठे हैं। अरे किसी ने आके किसी ने आके कहा है यू मेरे खन्ना, किसी ने आके कहा है यू मेरे कानों में, अरे नजर से देख वो महफिल में आए बैठे हैं। मशहूरी शरीफ वाले बादशाह तकरीर है आयत पढ़ी वलो अन्नहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जाऊका, जन पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो आहे या रसूल अल्लाह थो वटि अचनि। पोइ साईं चयो हाणे के माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे कराची जेतिरो बि किरायो कोन्हे, सेवन जेतिरो बि किरायो न आहे, हैदराबाद जेतिरो गुनाहनि जा अंबार कीअं मदीने वञे। तो फरमायो त सुना है रहते हैं आका फकत मदीने में। मानो जन साईं सिर्फ मदीने में है, तो सिर्फ मदीने में सुना है रहते हैं आका फकत मदीने में, गलत है रहते हैं वो आशिकों के सीने में। वहां लज के लाए पढ़ाए जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चाची आई हबीब रात ख्वाब ॾिठो अथमि, सैफ में अम्मा हो बयान कर केड़ो ख्वाब, इन्नहु शदीद सख्त ख्वाब बड़ो ख्वाब। साईं था फरमाइन चाची बुधात से केड़ो ख्वाब, ओ मुझे हबीब बयान नथी करे सघां, बुधा सही केड़ो ख्वाब। हबीब ॾिसां पई अवांजे जिस्म जे टुकड़े खे कटे करे मुंहिंजे हंज में रखियो वियो आहे। साईं फरमाइन था चाची ख़राब ख्वाब न आहे, अनकरीब मुंहिंजी फातिमा शहज़ादी या उहा नबी करीम जी शहज़ादी आहे, जंहिंजे बारे में साईं फरमाइन था मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे, जे इनखे ईज़ायो ते मूंखे ईज़ायो, जे इन सां मुहबत रखी आहे, जंहिंजी मूं मदीने जे मीर सां मुहबत आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा पई चवे आख़िरी टाइम ते सोना नबी बीमारी जे हालत में पंहिंजे बिस्तरे मुबारक ते लेटिया पिया आहिनि। लेटंदे लेटंदे तुंहिंजे ऐं मुंहिंजे नबी जी नज़र हज़रत ख़ातून जन्नत ते पई आहे। साईं लेटिया पिया आहिनि पर मुंहिंजे महबूब जी नज़र पंहिंजी शहज़ादी ते जो पई आहे। पाण उथी वेही रहिया पंहिंजे शहज़ादी खे भाकुर था हणनि, कन में कुझु चवनि पिया। अम्मा ख़ातून जन्नत रोए पई, मां
मां पुछा पई त खातून नबी करीम या गाल कई बस कई हजरत बीबी खातून जन्नत रोई लो वरी बी गाल जे खातून खिली लो मां पुछा थी वो खातून सुने नबी तो के छा चयो यदि हीर न बुधाई दिम जने आका दुनिया दा हलिया विया फरमाए जी फातिमा हाने त बुधा नबी करीम तो के छा चयो यदि या रसूलुल्लाह फरमाए फातून जन्नत हाने मां दुनिया दा वञण वारो आया जुदाई छण वारी आ महबूब जे फिराक के ॾिसी करे अखियुनि मां लुक रही आया रोई मुझे रोण के बर्दाश्त न कदे फरमायो खातून रो न घबरा न मां त वञण वारो आया पर अल करीब मुझे अल बेदर मां पहिरियां पहिरियां तूं साजे जन्नत में मां बाबे जा दीदार करण वारी आई सुभान दिल खोले वे हो दिलारा तकबीर के बिल्कुल लाओ बिजू सुभान खतीबा एक जमात थी जमात त्यारा त खतीब गई त्यारा बाकी जे जमात लंगर जे इंतजार में त खतीब वजन जे इंतजार में दिल खोले वे हो दिलारा महफिल में ऐ मोचारा खातूने जन्नत सागण जो बुध शान प्यारा ही बयान प्यारा सुभान ये मुफस्सिर कुरान अल्लाह से के गुजरी है आती खाइल शेरा साइजुद इद्रीस सदन तारीफ कबीर जैसी तई जिंदगी आहे इन साइण जी साराह करणो मुझे ले बंदगी आहे ये केडी सआदत आहे जे जीब इरादत आहे उन ही अखि मिल दो इन दरता फैजान प्यारा ही बयान प्यारा अहले सुन्नत अहले ए जंदा सी मोहब्बत वारो ने नो शहर में छा क्यों जो गुरु लो बुत उठाए उनके तीर है ऊंचे इमाम अली असगरा इमाम अली असगरा जब बूता ठाए तीर प्यार तो मोहब्बत वारो शर्म न तो अची नबी करीम जे शहजादन जे मथुम ऐ उनन जा बूता तैयार करे मैदान ते ठाण वाला केर अज तुम्हारे सुन्नत व जमात जे मथा कावड़ थो करी दहन के अल बेद सा मोहब्बत काने तुंजी केड़ी मोहब्बत आ जो तू चौकन ते भी करे मोहम्मद जे शहजादन जा बूता ठाए करे छा तो सबक नहीं मारन के त मां अल बेद जो मोहब्बदार है या दुश्मन है गद्दारा सबूत सा गाला नबी करीम जे शहजादन जे बूता ठाए तुम तीरन ए तो जो इश्क नबी करीम जे बच्चन सा अरे आशिक थी नहीं दातू वारा थे ए मौलाना दातर ने जे मस्जिद में अचण वारा रसूलुल्लाह जा गुलाम जिन जो एकड़ो हथ मोहम्मद जे साहब जे दामन में आ त बियो हथ रसूलुल्लाह जे बच्चन जे दामन को छाज वाशिक तू थक तो के कुरान पढ़ण चाहिए न हदीस पढ़ण चाहिए न इल्म का वाकिफ ही अंधी जंग वारो कम तो लाए दिनो आ असी चऊं था हुकूमत वक्त खे त वोटन जे लालच में अची करे तायन के सजा न था दियो पर असा के जेसी ते जान में जान आ हिकरो रत जो खतरो बंदर में हुंदो देसी ते मोहम्मद जे गुलामन जी नौकरी दे देखारे नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे ताजा मुल्ला वे कराची में जन शहरन में बकवासू उनन के इजाजत आहे असा के अमन जो दर्श नो तो वने तई अमन सा पेश जो अमन वारा आयु फितने वारा नहीं पर जो था असा के छेड़ियो न असी छिन वारा नहीं पर जरे छरी मैदान ते इंदासी त बबर शेर वारी हकलू करे मुनकरन जे मैदान जे अंदर घड़ी करे किदन के बाहर कडी मैदान ते आन वारा बसुली मौजूद आहे
ऐसी नबी करीम जा नौकर हो अहले बैत जी गुस्ताखियों कयो चुप साहबन जी गुस्ताखियों कयो चुप असी जब असी नन अहले बैत पाक से गुस्ताखियां बेबाकियां छाला थरणी कयो सजी मन नौकरी कबूल पे जी वही मन साईं रोज़े मां राज़ी थी चवनि यार तो आज गुलामी अहले बैते पाक से गुस्ताखियां बेबाकियां अहले बैते पाक से गुस्ताखियां बेबाकियां अरे जाग जा सुनी जाग जा निंड जो टेम हाने कोन थे क़यामत बि करीब थी पो पाए सुधो थी दियो लानतुल्लाह ए अली दुश्मनाने अहले बैत सुभान असी नबी करीम जी वचन जा गुलाम असी चौथा तो सोना अली असगर साईं असी उन मां कोन हो जेके तुंहिंजा बूता ठाहे तोखे तीर हणे असी उन मां आहियूं जेको तुंहिंजो ज़िक्र करे क़ुरान पढ़ूं पढ़ूं यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन असी पढ़ंदा आहियूं तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर असी पढ़ंदा आहियूं या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाहा मअस्साबिरीन असी पढ़ंदा आहियूं वला तहसबन्नल्लज़ीना उतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून असी पढ़ंदा आहियूं अर्रहमान अल्लमल क़ुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान असा जा हथ एक मदीने जे मीर जे दामन में आहिन अल्लाह जे क़ुरान में अहले बैत जे दामन में आहिन इन जहान में भी बेड़ा पार अगे जहान में भी रब बैठे मोहम्मद जे बचन जे सदके बेड़ा पार फरमाई दो साहिब में था फातिमा शहजादो जनीदी तुझे झोली में ईदो इमाम हुसैन जाओ मदीने शरीफ जे शहर में पैदिन जे नाज़म ते पियो पलजे हदीस जा लफ्ज़ बुधजो एकड़े दफे सोना नबी नमाज पिया पढ़ण नमाज पढ़दे हजरत इमाम हसन नबी करीम जे कुल्हम ते चढ़ी विया हुसैन कुल्हम ते चढ़ी विया लही था वजन वजा साईं नमाज पढ़ी बस करे फरमाया था मन अहब्बनी फलयुहिब्ब हाज़ैन जेको मदीने जे मीर से मोहब्बत थो करे ओ मदीनी शहजादन साहब मोहब्बत करे इमाम हसन हुसैन साईं जी की हिदायत आ ये थकी पे वक्त तो खड़ो पोया बटे थकान अल्लाह हयाती देवे हां सही फरमातम असा समानु जेकी एकड़ा एड़ा हम जेके दुनिया जे करे मोहब्बत था कर एकड़ा एड़ा हम जेके वरी दीन जे करे फरमाए फ इन साहिब दुनिया युहिब्बुल बर वल फाजिर दुनिया वाले साथ नेकोकार मोहब्बत करे तो फाजिर पर जेको असा सा दीन जे करे मोहब्बत करूं क़यामत जी दिहाड़े मु हुसैन सा ई गड होंदो जी अशद आंगुरी विची ही मुसा गद हो तवा साजी मोहब्बत न सोने हुसैन ए मां शेर सब तकरीर में पढ़ियो दिल जी जेता के बुधायो त ये तेरे दिल में कैसी गिरा पड़ी तुझे उससे इतना हसद है क्यों कैसा जो नबी के आंख का नूर है जो अली के दिल का करार है सुभान अल्लाह हमको बुधायो तो कभी पूछ अपने ज़मीर से कभी देख अपने खमीर में दादुआरा ओ दादुआरा
यजीद था, अरे जो न मिट सका वो हुसैन है। इमाम हुसैन नबी जे दिल जो चैन यजीद पियो चले मुझी बेत कर पर मदीने के छदीन प्या रस्ते में ईदे ईदे एकड़ो हमरा मिलिया कई हमरा मिलिया एवला कादे तैयारिया सही फरमाया मदीने के छड़े मक्के जे थो वञा आसे छा जेला कूफे वंजो न कूफे वारा बेवफाइन अवाजे वालिद करीम साहब वफा का कयो अवाजे भा साहब वफा का कयो सही फरमाया ठीक है कूफे कोन थो वञा पाण कूफे कोन आया मक्के में आया मक्के में कई वक्त रहण जे दौरान कूफे वारन खत लिखया हुसैन असी तुझे नबी करीम जा आशिक आयो अली जा दीवाना आयो अली जा हुबदार आयो अच्छा साथी मेहरबानी कर कनवरी लिखयो हुसैन ये तू नहीं दे क़यामत में रब के चंदासी या अल्लाह असा जे मथा यजीद जेड़ो जालिम हाकिम हुयो शराबी हुयो बेनमाजी हुयो सुने हुसैन के चयोसी मैदान ते को आयो असा रब के बदला दासी मिठे मोहम्मद के बनी दासी और मक्के शरीफ मां कूफे की तरफ रवाना चार अब्दुल्ला बिन जुबैर अब्दुल्ला बिन अब्बास प्या चमन सोना कूफे न वंजो कूफे वाला बेवफा है इब्रा खत लिखा धनमा छा कया हजरत बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी कदे फरमाया तो कूफे न कागज लिखियो विजी विच अल्लाह असीदा बेअत जा तू असा जो शाह कर दिया तख्त ताबे तुझे जा हजरत इमाम हुसैन पर कूफे दे नसाच इमाम मुस्लिम के सदन में बच्चन के कूफे दे मोकलीन प्या इमाम मुस्लिम कूफे में आयो 12,000 मान बेत किया हथ ते हथ रखे हजरत हुसैन के बजो इमाम न्यू आए इमाम हुसैन के वाके तुझा परवाना है वाके तुझा मस्ताना है अवा मेहरबानी करी ते चो हजरत इमाम हुसैन मक्के शरीफ का कूफे दे रवाना चार यजीद के खबर पिया आद कदी इमाम मुस्लिम सदन बिनी बच्चन के शहीद कराए सुनो हुसैन कूफे दे तरफ रवाना हुआ चंद साथी गदा है न्यायो गदा है पर्देदार खातून जन्नत जो शहजादियों गदा है अचवची मैदान ते चल पिया करबला जे मैदान में जरे हजरत हुसैन आयो हजरत बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी करे तो और तो करबला जे पिड़ में मां को जुबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं और मैदान ते आया और बियो चिकबला अते वजन जी इजाजत नाही पोते बवजन जी इजाजत नाही चाहे फरमाइंदा ठीक माते को थो व냐 पर पोते त मुखे वजन दे जदो से मोकल का देखा जेसी ते यजीद जी बेतन कंदे तेसी ते जो के इजाजत नाही मुहर्रम शरीफ जो महीनो आयो शही सती तारीख का सती पानी बंदा अच्छी पानी बंदा नाई पानी बंदा तीन दिन का वची मुझे महबूब मोहम्मद जी शहजादन के पानी न प्याजर जानवर पानी पिल प्या उता पानी पिल प्या रिछक पानी पिल प्या यजीदी पानी पिल प्या औरत बाजी करने वाला औरत को बची आया और के पानी प्यारी न प्या मुझे मदीने के मीर जे शहजादन के पानी न पियो मिले पर अल्लाह जे कुरान के चंबियो विचार रड़ नाही आए घोड़ा नाही मदीने के मीर जे शहजादे नहीं जी रात हजरत बीबी ज़ैनब मथा जे चले जी हुसैन परेशान नहीं था फरमाया परेशान को लाया गमगीन लाया ये परेशान था निधन को तनाया मुझे मथा मदीना ने रोजे वारे जो हथ मुबारक है हजरत हुसैन के पिछले बीबी साहब से रोई परेशान तक को लाई मैं तो परेशान आया ये मुझे नानी मुखे ज़ियारत कराए थे हुसैन घबराए जाना तो के पी जी दुआ हुंदी या के मां जी दुआ हुंदी या के उस्ताद जी दुआ हुंदी या के मुर्शिद जी दुआ हुंदी या के जी दुआ के जी दुआ ओ दादू जा गैरतमंद सुनियो हुसैन की दुआ है शहंशाह मदीना सुने नबी करीम जी दुआ है तैबर में हुसैन घबराए जाना नहीं जो दिया इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बरकत फजर की नमाज जमात सा पढ़िया ऐ अजो का भंगूड़ा शराबी नशाई उनके सबक दिनो तमा हुसैन नमाजी आया जे मुझी जमात
तरसिया मुझी जमात बीकाने मुझी जमात अहले सुन्नत वार जी आहे लेकिन नमाजी आहे अल्लाह जी कुरान जा पढ़ण वारा आहे सुभान फकीर हिकड़ी साई में ॿुधाया करबला से करबला है ए करबला बयान कर हराम कोनी मौलाना अहमद रजा लिखियो आज फतावा रिजविया जिल्द नंबर 3 ऐसा या के बोली जुल्म था करबला हराम मतलब जुल्म था क्यों था जो हराम आला हजरत पढ़ो फतावा रिजविया लिखियो जिल्द 3 लिखे तो हां अगर खालिस नियत जिक्र शरीफ बरवजह जमील रिवायात सहीहा के साथ अगर बयान किया जाए और मातम अंगेजी से इज्तनाब करते हुए तो कोई हर्ज नहीं। इमामों का जिक्र खुद हुजूर ने किया है जब हुजूर इमाम पाक जो जिक्र कयो असी वरी जिक्र करे नबी जी सुन्नत था अदा कयो तुम वरी तकड़ो मुर्स किथा आयो जो फतवा दो मौलाना अहमद रजा सा जी अकायद जो इमाम वो चए तो बयान कर जाए सकंदासी हां पर बेअदबी कोन कंदासी गुस्ताखी न बीबी जी चादरू कोन लहराईंदासी ऐं हे वरी चइजे बीबी जी चादरू लही मुंहिंजो बीबी निधरी पियो इमाम ज़ुहरी पे चवे हज़रत ज़ैनुल आबिदीन खे रंगी गंदा पिया मां मथां अची थो चवण सुण तोखे न हणा मूंखे न पाणे जलाल में इशारो जो कयो त रंगी थकी पिया हुन तो मूंखे छा सम्झो मां कमज़ोर ताक़तवर आहियां पर मां रब जी रज़ा ते राज़ी आहियां दरिया जो नीहा करबो बला है नाम इसी सरजमीन का बच्चे यहाँ पे पानी का कतरा न पाएंगे आले नबी का होगा इसी जा पे इम्तिहान सब तशना लब यहाँ पे सर अपना कटाएंगे मैदान करबला हजरत इमाम हुसैन वट हुर्रायो शहीद थियो अब्दुल्ला बिन वहब कल्बी 17 ॾींहं शादी के थियन चाहे थी जीजल मां अब्दुल्ला जी मुंहिंजी अम्मा अज मदीने जे वीर जे शहजादे ते तकलीफ़ 17 ॾींहं शादी के थियन इथो मां इजाजत ॾे त घरवारी खां महर माफ़ कराए अच घरवारी का महर माफ कराए चा मोकल वठी चा आ बाबा घरवारी वट वञ घरवारी भी घरवारी आए के थी वो अब्दुल्ला घबरान मां औरत थी पई आहियां जे जंग जे मैदान में औरत के लहर जी इजाजत हुजे हा त मां भी मैदान में लही हजरत हुसैन जे वाले दा वॾी जान जो नज़रानो पेश कया हा पर मुझू कुछ ॻाल्हियूं आहिनि मञियूं पवंदी कहिड़ियूं ॻाल्हियूं शहीद जन्नती हा जन्नती तू जन्नत में वेंदी हा मां जन्नत में वेंदुमि जे शहीद थींदुसि त जन्नत में वेंदुसि ए जे शहीद थिजा पर जन्नत में तेसी ताईं न वञा तेसी ताईं मूंखे बयान सां गॾु जन्नत में न वठी हली हा मां तयार आहियां पूरी औरत आई आहे अब्दुल्ला बिन वहब कल्बी आयो वारो जवान औरत अछर खे बेदी लॻी पई आहे ओ सुण हुसैन इजाज़त ॾे त मैदान करबला में अचे मैदान करबला में अची करे शहादत मानिया जी जल मां रोती आई आहे पंहिंजे बच्चे जी मुठी खणी उन औरत जे हंज में थी उछलाए ए तुंहिंजो शहीद आहे उहा औरत रोंदे रोंदे दुनिया तां लाॾाणो करे वई गोया इशारो शहीद ॾिनो त मां तेसी ताईं जन्नत में न ईंदुमि जेसी ताईं वॾे घरवारी खे जन्नत हवा हे औरतूं आहिनि या वही औरतूं जेके असी चड्डी पायूं असांजी मर्ज़ी आहे असी कपड़ा न पायूं असांजी मर्ज़ी आहे ऐं कंहिं वरी नबी करीम जूं ग़ुलामियूं ओए मैदान ते आयूं उन्हनि चयो जिस्म असांजो आहे पर मर्ज़ी अल्लाह जी आहे जिस्म असांजो आहे असी अंग्रेज़नि जूं एजेंटियूं नहीं असी आहियूं ख़ातूम जन्नत जूं ग़ुलाम आहियूं असी क़यामत में
अम्मा खातून के कहिड़ो मुंहुं ॾेखारींदियूंसी पर्दो करे अल्लाह बि राज़ी कंदियूंसी मदीने जो साईं बि राज़ी बनाईंदियूंसी मैदान करबला इमाम अली अकबर पियो चवे बाबा इजाज़त ॾे त मैदान करबला ते अचां अम्मा खां मोकिलायोसीं मां खां बि मोकिलाया लैला ये कह रही थी प्यारा पिसर चला पूफी भी कह रही थी लखते जिगर चला छा पिया चला देते थे अहले बैत दुहाई इमाम की तस्वीर घर से जाती है खैरुल अनाम की मैदान दे बाबा चलियो मामले और मैदान ते आया शहादत मानी हजरत हुसैन इमाम अली मकाम पंहिंजे अहल बैत खे तकलीफ़ पिया फरमाइनि बीबी शहरबान थी चवे सोना अर्ज़ा हुजो रात करबला जे मैदान में हिकिड़ी पर्देदार औरत अची थी मूंखे बि चई त ख़ातून फरियो किथे आहे अथई शहरबानो फरियो ॾिजां मां चयो मां फरे खे छा कंदी मूंखे कोथी सुञाणी न पर मां ख़ातून जन्नत आहियां एॾे मूंखे ॾिसी किथे लिखियल आहे ख़ातून जन्नत मिलण आई हुई किथे लिखियल आहे मां जो असांजी सिंध जी सूंहं फिटाई बयानु कयो आहे वो असांजे लाइ हुज्जत आहे दलील आहे तबरी वारो दलील आहे वाक़िदी दलील आहे इब्न कसीर दलील आहे त भिटाई जे टोच आहे भिटाई जे पियो ॾाढी रत रत्यास दंदत मोतीअ मुतिया चोॾीह माह चंड जे पिण में पेशान्यास अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीन्यास ककरा जाग जा ककरा ककरा करबला जा मादर थे मेरास फटन तार पथड़ा अली थे ओगियास उम्रई माफ कयास आलक बदले हूं जे मां खातून जन्नत है फरियो दे बेटी सुन में फातिमा हो बिल शाह मशरिकैन सुबह इस मकतल मिलेगा मेरा प्यारा हुसैन अम्मा को फरियो छो इसलिए मैं झाड़ती हूँ कर बला की ये जमीन दादू वारा चुभल जाए उसके ज़ख्मों में कोई चल कर कहीं बाकी ॾाढो प्यारो आहे मूंखे त प्यारो आहे पर मदीने वारे साईं खे ॾाढो हुसैन सां प्यार आहे मत जिस्म में फटन में का पथरी कंडो लगी वञे मूंखां त बर्दाश्त न थींदो पर मुंहिंजे नाले ते बाबे मोहम्मद करीम खां बर्दाश्त न थींदो करबला जे मैदान में अल्लाह जे नबी जो शेर पियो अचे सभी यज़ीद खे जहन्नम में मोकिले पंहिंजे सनम जिस्म ते कई हमला कया विया ज़मीन ते तशरीफ़ अची आया है शिमर मथां चढ़ियो बीठो आहे बेहया ऐं शिमर हज़रत अब्बास जो माइट आहे हज़रत अब्बास अलमदार थी जो झंडो हणंदा न इन जो शिमर माइट आहे पोइ भाई माइट निभागो थिए त पोइ ॿी माइट जो ॾोह छा ॻाल्हायो थोरो बसि थोरो टाइम हाणे घणी तकलीफ़ कोन तव्हांखे ॿुधायो हिकिड़े रिश्ते जे करे ॿिए ते जीअं चवंदा यज़ीद बुरो असीं चवंदा बुरो पर यज़ीद जे करे कई हज़रत अमीर मुआविया ते हमलो छो था कयो यज़ीद पुट जे करे पोइ मां चयो त पोइ हज़रत अब्बास जो बि शिमर माइट हो पोइ शिमर माइट हज़रत अब्बास जो हेॾो ज़ुल्म कई नबी करीम जी शहज़ादे खे तकलीफ़ ॾिनई पोइ हज़रत अब्बास ते फ़तवा हिकिड़े रिश्तेदार जे करे पीउ नथो सुधरे पुट सुधरे त पुट ने चाढ़े हिकिड़ो ॾोह पीर सुधरेला पुट निभागो थी पियो त बाबा पीर जो कोन ॾो अल्लाह ताला सां तव्हांखे नबी करीम जे सर सहाबी सां मोहब्बत ॾिनी आहे पर हाणे वरी असांजे सुननि में ॿेड़ा पैदा थी विया आहिनि जेके हज़रत अमीर मुआविया साईं खे घटि वधि आहिनि
सदाई सुनी हजरत अमीर मुआविया ते उनकी कावड़ हजरत अमीर मुआविया ते चिड़िया बिछा जो लकफे निशान कयो साईं शान सुठा बयान कयो हराम था कयो बाजो दिए नबी करीम उन जो शान बयान कयो खुद हुजूर उन जो शान बयान कयो ऐ उनके दुआ कया सी जो कयो बयान कफे निशान जो हुक्म आहे पर जॾहिं नबी करीम जे साहब ते लंतो कयो वञनि त कफे निशान जो हुक्म कोन्हे शान खुली बयान कजे बुधाइजे त जी नबी करीम जे हर सहाबी जो शान ये मौलाना साहब ता खनारो बयान हर सहाबी नबी जन्नती जन्नती ए हजरत अमीर मुआविया जन्नती आहे बाकी जे बदबख्त जी खुदा फिटाइया ओ हजरत अमीर मुआविया ते इतराज कोन थो करे ओ नबी करीम जे जात ते इतराज थो करे अमीर मुआविया के हुजूर सा प्यारा हुजूर के अमीर मुआविया सा प्यार बाकी पुटन सो सुधरे ते ती जो करो मैदान करबला ते शिमर हजरत इमाम अली मकाम जे सीने ते चढ़ी वेठो शायद तुझे शिमरे पलीद मस्त था खंजर दीवार में बताने छड़िया मतो आशिक हुसैन मस्त था दीदार यार में या रब थाबियो चले या रब तू ना जान की उम्मत को अरे तो जिला सही मुझे ला दुआ या रब तू ना जान की उम्मत को बख्श दे सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे ये सब मुसीबतें हैं उम्मत के वास्ते और मैंने घर लुटाया उम्मत के वास्ते याद तो मानी नहीं सिर्फ नेज़े दिया उते साईं के घणन माण्हुनि कमनि तो उते क़ुरान जी तिलावत जब मुबारक चुरन पे इमाम हुसैन जिंदा हो ना जाए छो इमाम हुसैन जिंदा कुरान में चई शहीद जिंदा आई हे वरी जिंदहन जे ला मातम करे जिंदहन जे ला पिटी कुटी हालांकि हिननि जो हिकिड़ो जो बोली हो चे नंगो थियणु ख़ुदि गुनाह हुआ हिननि जो बोली पे चई नंगा थियण कुटियो बेगी नंगो थियणु ख़ुदि गुनाह हुआ तव्हां को सवाब कोन कयो गुनाह कयो भाई पंहिंजे जी कोन्हा मिले त असां ग़रीबनि जी किथां मिली अल्लाह ताला सा दुआ की एड़ी मसलक दिनी है एड़ी दामन में तहां जा हथ हर जेका इश्क वाली जमात अदब वाली जमात इंशाअल्लाह इन जमात जी इब्तिदा में रसूलुल्लाह जी पोयो सभई जन्नत में पोसे को सुने गौसे आजम जो मुरीद चो सुभान अल्लाह को सुने सजन साईं जो गुलाम को दिलबर साईं जो को से मुशरी शरीफ वाले जो को हजरत मौलाना इलियास अत्तार जो को किन जो इन सभनी जी वातूं वञनि थियूं मदीने सभई पंहिंजे पंहिंजे मुर्शिदनि जे इक़्तिदा में हली रसूलुल्लाह जा दीदार कमा हिते बि बेड़ा पार थी वेंदा अॻिते बि बेड़ा पार थी वेंदा अल्लाह ताला